الحمد لله وكفى والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا بني إسرائيل اذكروا نعمتي التي أنعمت عليكم وأني فضلتكم على العالمين واتقوا يوما لا تجزي نفس عن نفس شيئا ولا يقبل منها شفاعة ولا يؤخذ منها عدل ولا هم ينصرون وإذ نجيناكم من آل فرعون يسومونكم سوء العذاب يذبحون أبناءكم ويستحيون نساءكم وفي ذلكم بلاء من ربكم عظيم وإذ فرقنا بكم البحر فأنجيناكم وأغرقنا آل فرعون وأنتم تنظرون صدق الله العلي العظيم درود شریف پڑھو اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد يا بني إسرائيل اذكروا اے آل याकूब उज़कुरू यादि करियो तव्हां नेमती अल्लती मुंहिंजी नेमतूं अल्लती जेके अनअमतु अलैकुम मूं तव्हांजे मथां कयूं व अन्नी फ़ज़लतुकुम ऐं बेशक मां फ़ज़ीलत ॾिनी तव्हांखे अलल आलमीन ॿियनि क़ौमुनि ते वत्तक़ू यौमन तव्हां ॾुजो उन ॾींहं खां ला तजज़ी नफ़्सुन अन नफ़्सिन शैआ तव्हां ॾुजो उन ॾींहं खां न टारींदियो को बि नफ़्स कंहिं बि नफ़्स खां का बि शइ वला युक़बलु मिनहा शफ़ाअ ऐं न क़बूल कई वेंदी उन जी का सिफ़ारिश वला युख़ज़ु मिनहा अदलुन ऐं जेको आहे सो न ॾिनो वेंदो उन जी एवज़ को मुआवज़ो न वरितो वेंदो उन जे एवज़ को मुआवज़ो वला हुम युनसरून न के उहे मदद कया वेंदा या बनी इसराइल मां मुराद जीअं शुरू खां वठी तव्हांखे सम्झायुमि गुज़िरियल जेको रुकू हुयो उनजे अंदरि तव्हांखे ॿुधायोसीं इन मां मुराद आल याकूब यानी हज़रत याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी औलाद जेके यहूदी आहिनि उहे मुराद आहिनि अल्लाह ताला फरमाए थो उज़कुरू नेमती अल्लती यादि कयो मुंहिंजूं नेमतूं जेके मां तव्हांजे मथां कयूं हुयूं इनशा अल्लाह हाणे अॻिते रफ़्तन फ़रफ़्तन उन्हनि जे मथां जेके जेके अल्लाह ताला नेमतूं कयूं आहिनि उहे बि अल्लाह तबारक व तआला ज़िक्र फ़रमाईंदो हीअ नेमत आहे उहे सभु नेमतूं आहिस्ता आहिस्ता ईंदियूं वेंदियूं अल्लाह ताला फरमाए थो अलैकुम तव्हांजे मथां व अन्नी फ़ज़लतुकुम ऐं मां फ़ज़ीलत ॾिनी आहे तव्हांखे ॿियनि क़ौमुनि जे मथां ॾिसो अल्लाह ताला जेका बनी इसराइल खे फ़ज़ीलत ॾिनी आहे इहो हुकुम उन वक़्त जे लाइ हुयो जॾहिं उहे बनी इसराइल वारा जेके पंहिंजो यहूदी हुआ उन वक़्त जे लाइ छो त सभ खां भले में भली जेका उम्मत आहे ऐं इमामुल अंबिया सरताजुल अंबिया हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान ऐं मक़ाम अल्लाह ताला तमामु अंबिया मंझां सभिनी खां वधीक बुलंद फ़रमायो आहे हिननि जे मुतालिक़ जेको अल्लाह ताला हिते फ़रमायो आहे यहूदियुनि जे मुतालिक़ त मूं तव्हांखे फ़ज़ीलत ॾिनी आहे ॿियनि क़ौमुनि जे मथां यानी उन वक़्त जे अंदरि यहूदियुनि खे ॿियनि क़ौमुनि जे मथां छा हासिलु हुई फ़ज़ीलत हासिलु हुई उन जी वजह उन जी इहा हुई त हिननि जी औलाद जे अंदरि काफ़ी नबी हुया काफ़ी छा हुया बाबा नबी हुया जंहिंजे करे उन नबियनि जे हुजण जे करे अल्लाह ताला हुननि खे इहा फ़ज़ीलत अता फ़रमाई या उन्हनि यहूदियुनि जा काफ़ी एॾा वॾा जेके आलिम हुया उन्हनि जे करे बि अल्लाह तबारक व तआला हुननि खे हिकिड़ी फ़ज़ीलत अता फ़रमाई आहे बाक़ी इहा उन वक़्त जे लाइ आहे उन्हनि क़ौमुनि जे लाइ आहे ऐं अल्लाह जो रसूल तमामु नबियनि खां वधीक अफ़ज़ल ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका उम्मत आहे तमामु उम्मतनि खां वधीक बहितर ऐं सुठी ऐं अफ़ज़ल उम्मत आहे छो त हुनजो दलील क़ुर मंझां ई मौजूदु आहे कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास आई ॻाल्हि सम्झ तामुरून बिल मारूफ व तनहौना अनिल मुनकर
जेका भले में भली उम्मत आहे उहा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत आहे। इहा उन वक़्त जे अंदरि उन्हनि खे फ़ज़ीलत हासिल आहे। पर पोइ हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जॾहिं नुबुवत जो ऐलान थियो, इहो विच वारो जेको ज़मानो आहे तक़रीबन 600 साल जो ज़मानो आहे। घणनि टाइम जो ज़मानो आहे बाबा? तक़रीबन 600 साल वक़्तु गुज़री वियो। इन वक़्त जे अंदरि हिननि यहूदियुनि छा कयो, पंहिंजे किताब जे अंदरि तारीफ़ वग़ैरह ही वॾा ज़िद्दी हुया, जाहिल क़िस्म जा माण्हू। अलाह ताला हिननि खे इल्मु बि ॾिनो, पर ज़िद हिननि जे अंदरि उहे माण्हू, उन्हनि में नेक सालिया बि हुया, जेके पंहिंजे किताब जे मथां अलाह जे हुकुम जे मथां अलाह जो उन वक़्त जे अंदरि जेके नबी रसूल मोकिलियल हुया उन्हनि जे हुकुमनि जे मथां अमल करण वारा बि हुया। पर उन्हनि में काफ़ी जेके माण्हू हुया उहो ज़िद हिननि खे छा हुयो त हीअ जेका आख़िरी नुबुवत आहे न, जेका आख़िर में हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मिली आहे, हिननि जे अंदरि इहो बुग़्ज़ ऐं इनाद ऐं ज़िद इहो त इहो असां यहूदियुनि खे छो न मिली, इहा असांखे मिले हा। पर इहा रब जी मर्ज़ी आहे। नबी जितां बि बणायो अलाह तबारक व ताला बणायो आहे। इन जे करे हुननि खे थियणु त ईअं खपे हा जो हुननि पंहिंजे किताब जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिफ़तूं, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अचणु, तमामु निशानियूं अलाह जे रसूल जूं हुन जे किताब जे अंदरि मौजूदु हुयूं, जंहिंखे पढ़ी करे सम्झी करे ॾिसी करे थियणो त ईअं खपे हा। अक़ली तक़ाज़ा त इहा आहे त पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां छा आणीनि हा, ईमान आणीनि हा। ईमान त न आंदो, बल्कि अञा बि ज़िद जे अंदरि छा कयूं, अगराई कयूं। त बहरहाल व अन्नी फ़ज़लतुकुम अलल आलमीन, त मां तव्हांखे फ़ज़ीलत ॾिनी आहे। अल्लाह तबारक व तआला फ़रमाए थो, बेशक मां तव्हांखे छा ॾिनी आहे, फ़ज़ीलत ॾिनी आहे अलल आलमीन, ॿियनि क़ौमुनि जे मथां। इहो उन वक़्त जे हिसाब सां आहे। आई ॻाल्हि सम्झ में? ॾिसो, क़यामत जो ॾिहाड़ो नफ़्सा नफ़्सी जो ॾिहाड़ो आहे। ज़ारो कोई बि माण्हू कंहिंखे कोन छॾाए सघंदो। अलाह ताला फ़रमाए थो वतक़ू, इहो हुकुम त यहूदियुनि खे आहे, पर हुकुम क़ुरान जो आम आहे। वतक़ू यौमन, रुजो तव्हां उन ॾींहं खां, ला तजज़ी नफ़्सुन अन नफ़्सिन शैआ, न टारींदो को बि नफ़्स कंहिं बि नफ़्स खां का बि शइ न टारे सघंदो। कंहिंजो को अख़्तियार ई न हली सघंदो त छा टारे सघंदो? सभु शइ अख़्तियार कंहिंजो हलंदो बाबा? अलाह जो हलंदो। वला युक़बलु मिनहा शफ़ाअ, ऐं न क़बूल कई वेंदी हुई उते कंहिंजी बि का सिफ़ारिश क़बूल न कई वेंदी, न कंहिंजी का। हिते ॾिसो दुनिया में मामिलो थींदो आहे, किथे न किथे माण्हू वञी को फासी पवंदो आहे, कंहिं वटि अची करे पहुचंदो आहे, का सिफ़ारिश वग़ैरह कंदो आहे, बाबा महिरबानी कयो, पर उते कंहिंजी बि सिफ़ारिश क़ाबिल क़बूल हा इला जंहिंखे रब चाहे, जेको अलाह तबारक व ताला अख़्तियार ॾिनो आहे, जंहिंखे अलाह ताईं, जीअं असांजे हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ात खे अलाह तबारक व ताला सिफ़ारिश खे क़ाबिल क़बूल फ़रमाईंदो, उनजो ज़िक्र बि आहे। वला युख़ज़ु मिनहा, ऐं न वरितो वेंदो उते उनखां कंहिंखां को मुआवज़ो बि न वरितो वेंदो। वला मुआवज़ो न वरितो वेंदो, उनजो बि तफ़सील अलाह तबारक व ताला क़ुरान में फ़रमायो। हिकु त अलाह ताला फ़रमाए थो माल ज़ालिमीन मिन हमीम वला शफ़ीअ युता, माल ज़ालिमीन मिन हमीम वला शफ़ीअ युता, याने न हूंदो ज़ालिम जे लाइ उते मिन हमीम, कोई उनजो दोस्त या कोई उनजो जेको आहे उनजी हिमायत करण वारो न हूंदो। वला शफ़ीअ युता, ऐं न को अहिड़ो सिफ़ारिश करण वारो जंहिंजी सिफ़ारिश उते ॿुधी वञे, कोई बि न हूंदो। फमा तनफ़अहुम शफ़ाअतु शाफ़िईन, न नफ़ो पहुचाईंदी उन्हनि खे शफ़ात करण वारे जी का शफ़ात, उन्हनि खे नफ़ो बि न पहुचाए सघंदी। ऐं अल्लाह तबारक व ताला फ़रमाए थो यौमइज़िन ला तनफ़उ शफ़ाअतु इल्ला मन अज़िन लहु रहमान व रज़िय लहु क़ौला। अल्लाह ताला फ़रमाए थो उन ॾींहं ते न नफ़ो ॾींदी शफ़ात मगर उन माण्हू जी जंहिंखे इजाज़त ॾींदो रहमान व रज़िय लहु क़ौला, उहो बि दुरुस्त ॻाल्हि कंदो जेको अलाह जे तरफ़ां उनखे हुकुम हूंदो। बाक़ी माण्हू पंहिंजो पाण खे अच्छा मुआवज़ो वग़ैरह जो जेको आहे, वला युख़ज़ु मिनहा अदलुन, को बि न वरितो वेंदो उते उनखां को बि मुआवज़े ते। भला हिकु त पहिरें नंबर जी ॻाल्हि आहे, उते माण्हू वटि का शइ हूंदी ई कोन, न दिरहम हूंदा न दीनार, का बि शइ न हूंदी। पर बिलफ़र्ज़ जेकॾहिं हुजेसि बि सही न, क़ुरान मजीद जे जा बजा अल्लाह तबारक व ताला कलाम मुक़द्दस में फ़रमायो आहे त उनजो माल उनखे न बचाए सघंदो। अल्लाह साईं फ़रमाए थो इन्नल लज़ीन कफ़रू व मातू व हुम कुफ़ारुन फलन युक़बल मिन अहदिहिम मिलउल अर्ज़ि ज़हबन वलौ इफ्तदा बिहि उलाइका लहुम अज़ाबुन अलीम व मा लहुम मिन नासिरीन। बेशक जिन माण्हुनि कुफ़ुर कयो, व मातू, ऐं मरी विया, मरी कीअं विया, वहुम कुफ़ारुन, इन आलम जो काफ़र हुया, कुफ़र जी हालत में मरी विया,
हाणे फलन युक़बल मिन अहदिहिम पोइ न हरगिज़ क़बूल न कई वेंदी उन मंझां कंहिं बि हिकिड़े जी का सिफ़ारिश मिलुल अर्दि ज़हबा चाहे ज़मीन जेका आहे उहा सोन खां भरे करे वल विजत माउल आई ॻाल्हि वल विफ़्तदा बि उनजो फिदियो ॾे उलाइक लहुम अज़ाबुन अलीम व मा लहुम मिन नासिरीन। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो इहे ई आहिनि उन्हनि जे लाइ अल्लाह तबारक व तआला ॾुखोईंदड़ अज़ाब आहे व मा लहुम मिन नासिरीन न के उहे मदद कया वेंदा। उते फिदियो वग़ैरह बि न हलंदो बाबा वॾे पैसा जान छुटे इहा ॻाल्हि बि कान्हे का जेको जंहिंजे लाइ हूंदो। इन्नल लज़ीन कफ़रू लौ अन्न लहुम मा फिल अर्दि जमीअन व मिस्लहु मअहु लियफ्तदू बिही मिन अज़ाबि यौमिल क़ियामह मा तुक़ब्बिल मिनहुम लहुम अज़ाबुन अलीम। ज़मीन जेका हुजे उहा ज़मीन बि आहे वरी उन जी जॻह ते वरी ॿी का ज़मीन बि ॾे पोइ बि उन माण्हू जी उते न हलंदी बाबा। उते जेको बि मामिलो हलंदो उहो अमल जो हिननि जी का बि शफ़ात क़ाबिल क़बूल नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो। वला तज़िरु वाज़िरतुन विज़रा उख़रा कोई बि कंहिंजो वज़न न खणी सघंदो। वला युख़ज़ु मिनहा अदलुन वला हुम युनसरून न के उहे मदद कया वेंदा। आई ॻाल्हि सम्झ में वइज़ नजैनाकुम मिन आलि फ़िरऔन यसुमूनकुम। अल्लाह ताला फरमाए थो पोइ जॾहिं असां नजात ॾिनीसीं तव्हांखे आल फ़िरऔन खां यसुमूनकुम पहुचाइनि पिया तव्हांखे सूअल अज़ाब बुरो अज़ाब युज़ब्बिहून अबनाअकुम वयस्तहयून ज़िबह कनि पिया तव्हांजा पुट वयस्तहयून निसाअकुम ऐं ज़िंदा छॾनि पिया तव्हां जूं औरतुनि खे माइनि खे ज़िंदा छॾनि पिया। हाणे मसइलो इहो आहे त मां तव्हांखे जीअं शुरू में ॿुधायुमि त हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जा जेके यहूदी गॾु हुया उहे वञी किथे रहिया बाबा हूअं हुननि जो असुलु जेका जॻह रहाइश उहा फ़लस्तीन हुई। मां दर्स में ॿुधाए आयुमि। पोइ हे वञी करे रहिया किथे मिस्र जे अंदरि वञी करे आबाद थिया। हाणे हिते मिस्र जे अंदरि जेका बादशाही ऐं जेका हुकूमत हुई उहा फ़िरौन वारनि जी हुई। हाणे इहो जेको फ़िरौन आहे असांजो मशहूरु हुनजो नालो फ़िरौन आहे पर किन उलमा मुफ़स्सिरीन लिखियो आहे त हुनजो नालो वलीद आहे किन वरी हुनजो ॿियो बि नालो लिखियो आहे। बहरहाल मशहूरु हुनजी जेको आहे फ़िरौन सां बादशाही इन फ़िरौन ऐं फ़िरौन जे हवारी माना हुन जा जेके हामी हुआ उन्हनि जी बादशाही हुई। हीअ जेके हुआ माना ईअं सम्झो हुते आरज़ी रहियल हुया आरज़ी जो रहियल हुया त पोइ उन में खोड़ सारा मुआमलात ऐं मसाइल अहिड़ा थिया जंहिंजे करे हूअं बि शुरू खां वठी करे हीअ उते रहंदा हुया। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी नुबुवत जे ऐलान खां अॻु में हीअ उन्हनि जी ख़िदमत कंदा हा माना ईअं सम्झो उन्हनि जे मातहत हुया। हो जहिड़े बि क़िस्म जो ज़ुल्म हिननि जे मथां कंदा हीअ वीचारा बर्दाश्त कंदा। वजह इहा आहे त हीअ जेके उते रहियल हुया आरज़ी तौरु रहियल हुया हिननि जो जेको वतन असली हुयो उहो फ़लस्तीन जे पासे ॾे उन्हनि जी जॻह हुई उते न हुया। बहरहाल कमो पेश उलमा मुफ़स्सिरीन जो आहे त 400 साल या को एॾो वॾो अरसो जेके हुया उहे रहिया। इहो फ़िरौन जेको हुयो इहो क़ौम आद मंझां हुयो वॾो हिकिड़ो ज़ालिम ऐं मुतकबिर ऐं जाबिर माना बादशाह हो। बहरहाल हाणे ॻाल्हि इहा आहे त अल्लाह ताला फरमाए थो मूं तव्हांखे फ़िरौन जे आल खां नजात ॾिनी मां उतां तव्हांखे छुटकारो ॾिनो। यसुमूनकुम जेके तव्हांखे पहुचाइनि पिया बुरो अज़ाब पहुचाइनि पिया तव्हांखे छा बुरो अज़ाब पहुचाइनि पिया। अच्छा बुरे अज़ाब मंझां अल्लाह ताला वाज़े ॿुधाए त युज़ब्बिहून अबनाअकुम व यस्तहयून निसाअकुम तव्हांजे पुटनि खे ज़िबह कंदा हा ऐं औरतुनि खे ज़िंदा छॾींदा। अच्छा हिन जी हिकिड़ी ख़ासि मशहूरु जेका वजह आहे मारूफ़ जेका आहे उहा इहा आहे त किन माण्हुनि फ़िरौन खे काहिन या को अहिड़ो जादूगर हुयो उन अची करे ॿुधायो फ़िरौन को ख़्वाबु ॾिठो अची करे ॿुधाई मां हीअ आहे त पोइ हुन ॿुधायोसि त हिननि मंझां जेको आहे सो पंहिंजो जेके आहिनि यहूदी इन्हनि मंझां बनी इसराइल जेका आहिनि इन्हनि मंझां हिकिड़ो नंढो ॿारु आहे जेको निकिरंदो अलाह साईं उनखे तुंहिंजे मद मुक़ाबिल बीहारींदो उहो तुंहिंजे सॼे तख़्त खे हणी ऐं जेको आहे सो पंहिंजो माना ख़तमु करे छॾींदो तूं ख़तमु थी वेंदे। पोइ हिन जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त हिन छा कयो पोइ जेके बि नंढड़ा ॿार ॼमनि पिया जीअं ख़बर पई त भाउ फलाणे जे घर जे ॿारु जा हुआ उनखे माना माराए पियो छॾे। सम्झ आई ॻाल्हि या न उन्हनि खे माराए हिन जे करे छॾे पोइ त जीअं मुंहिंजे मुक़ाबले करण वारो अलाह त आकमुल हाकिमीन आहे नी रब जी ज़ात सां रब जी ज़ात जीअं चाहींदी जीअं कंदी उनजी मर्ज़ी आहे उनखां पुछण वारो कोई बि कोन्हे। लैस कमिस्लिही शइ हे पंहिंजे अकुल जे हिसाब सां पंहिंजी तदबीर जे हिसाब सां हिन इहो कयो पर हीअ पाण बे औलाद हुयो हिन वटि औलाद न हुई। पोइ जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम हुनजो वाक़ियो अॻिते ईंदो हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं पैदा थियो अल्लाह ताला जो हुकुम दियो हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे अमड़ खे हाणे तव्हां पंहिंजे नंढड़े ॿार खे पेटी में विझी करे दरिया जे अंदरि उछलाए छॾियो
अॻिते मां ॼाणे उहो ॿारु ॼाणे मां पाणे हुनजी हिफ़ाज़त फराईंदुमि। माउ त पहिरियों चए पई त हाणे मां कीअं नंढड़े ॿार खे, पर जॾहिं रब जो हुकुम थियो पंहिंजे ॿार खे विधाईं। इहो ॿारु वियो 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 जॾहिं फिरौन जो हेॾां फिरौन जो महल हुयो, फिरौन जे महल जे भरिसां उहो दरिया जो पाणी वांदो। पोइ फिरौन वारा शाम जो निकिरी करे या सुबुह जो उते ॿार अची करे बीहंदा। हिन टाइम बि तव्हां मिस्र में वेंदव उनजे महल जे ॿाहिरां हीअं कप सां पासे सां उहो दरिया मां न वञे थो। पोइ फिरौन जी जेका घरवारी हुई उनजो ॾिठो त पेटड़ी आहे, उहा वञे थी पई, ख़बर न आहे छा आहे, खयूं ॾिठो त ॿार आहे। त फिरौन इहा ई ॻाल्हि कई साॻी, त चई मूंखे ॿारनि खे ज़िबा करिणो आहे, असांखे औलाद कान्हे का। जंहिं ॿार जे करे बनी इसराइल जा ॿार कुठा विया उन ॿार खे ख़ुदा वरी फिरौन जे घर में पाले। इहो आहे मुंहिंजो रब, जंहिंजे करे नंढड़ा ॿार युज़ब्बिहून अब्नाअकुम, जंहिंजे करे ॿारनि खे ज़िबा कयो वञे। उन मूसा खे अलाह किथे थो रहाए, उन जे घर में रहाए थो जेको सभिनी जा ॿार थो कोहे। रब साईं हज़रत मूसा खे उते ई रहायो। आई ॻाल्हि सम्झ। मशहूरु जेका मारूफ़ वजह उहा इहा आहे। पोइ वरी किन लिखियो आहे त न हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं नुबुवत जो ऐलान कयो फिरौन सां, उनजा जेके ॿिया माण्हू हुया उन्हनि जॾहिं ईमान आंदो त पोइ हीअ माना ज़ालिम त अॻु में हुयो फिरौन, पोइ इन जे करे हिननि जे मथां। पर मशहूरु ऐं मारूफ़ वजह इहा ई आहे जेका मां तव्हांखे ॿुधाई, जेका हुननि खे ॿुधाई। वफ़ी ज़ालिकुम, अल्लाह तबारक व तआला फरमाए थो हिन जे अंदरि, इन आज़माइश जे अंदरि अल्लाह तबारक व तआला जेको बलाउनि जे मदद कई तव्हांजे रब जेको वॾो अज़ीम ऐं वॾो आहे। वइद फ़रक़ना बिकुमुल बहर फ़अनजयनाकुम वअग़रक़ना आल फ़िरऔन वअनतुम तंज़ुरून। ऐं जॾहिं असां चीरियोसीं समुंड, पंहिंजो हिनखे समुंड खे, फ़अनजयनाकुम पोइ नजात ॾिनीसीं तव्हांखे या बचायोसीं। वअग़रक़ना आल फ़िरऔन, ऐं असां ॿोड़ियोसीं आल फ़िरऔन खे। वअनतुम तंज़ुरून, तव्हां बीह करे ॾिसो पिया इन हाल में जो तव्हां ॾिसो पिया। माना हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं हुकुम थियो अलाह जे तरफ़ां त हाणे तूं जेके पंहिंजा बनी इसराइल वारा आहिनि उन्हनि खे वठी करे तव्हां छा कयो, हितां निकिरो। पोइ सुबुह जो असुर जो हर अॻु में माना सॼो मामिलो हुननि जो पंहिंजो तयारु हुयो त भई असांखे निकिरणो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जेके बि हुया पंहिंजा माण्हू वठी करे निकिरण जी जॾहिं कोशिशि कई, अची करे माना उन दरिया जे बिल्कुलु क़रीब जेॾी महिल अची करे पहुता या वञनि पिया त हुननि खे बि इहा ख़बर पई त बाबा हे जेके आहिनि उहे निकिता हलिया था वञनि। त हो बि पंहिंजे लश्करनि सां फिरौन ऐं फिरौन जा हवारी जेके उनजे पोइलॻ हुया उहे सभु हिननि जे कढाया। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम सां जेके गॾु हुया दरिया जे क़रीब जॾहिं पहुता त पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे साथियुनि चयो त हिननि त अची असांखे घेरो कयो, हाणे असांजे भरिसां। चई न, मुंहिंजो रब इनशाला को न को रस्तो अनक़रीब कढंदो, जंहिं अलाह मूंखे हुकुम कयो आहे मुंहिंजे लाइ रस्तो बि कढंदो। पोइ दरिया जे अंदरि रब साईं जो हुकुम थियो, हे मूसा लठ खणी करे तूं पंहिंजी उछलाए। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं लठ उछलाई, उलमा मुफ़स्सिरीन फरमाईंदा हीअं जबलनि जे तरह वॾा ईअं रस्ता ठही विया ऐं हेठि जेका ज़मीन आली हुजे न उहा ज़मीन बि ईअं सफ़ा पेवर ऐं ख़ुश्क ज़बरदस्त। हिननि जा इहे कबीला 12 कबीला रस्ता ठही विया, इहे निकिरी करे हलिया विया। हाणे हुननि पोयनि इहो सम्झो फिरौन वारनि त हाणे हीअ जो निकिरी था वञनि भला असांजे लाइ बि त रस्तो थींदो न। हे जो निकिरी जीअं हलिया त हिननि इहो इरादो कयो त हिननि जे लाइ रस्तो खुलियल आहे, असांजे लाइ बि रस्तो थी वेंदो, असां बि छो न टपो था ॾियूं, हल बाबा। हिननि जे कढ जॾहिं लॻा हो निकिरी करे ॿी कप ते पहुता त अलाह ताला वरी हुन दरिया खे हुकुम कयो त पाणी पाणी में मिली वियो। जेके बि फिरौन ई हुया उहे सभु जो सभु हिन जे अंदरि छा थी विया, ग़रक़ थी विया अलाह साईं। ऐं फिरौन जे लाश खे अॼु ॾींहं ते ख़ुदा संभाले। फिरौन जे लाश खे इबरत जे लाइ अॼु बि तव्हां वञो मिस्र जे अजाइब खाननि जे अंदरि त फिरौन जो लाश पियो आहे। इहो इबरत जे लाइ अलाह ताला फरमाए थो जेको मुंहिंजो ऐं मुंहिंजे नबीअ जे चवणु वठी करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदो आहे त पोइ इन दरिया मां नामुमकिन जाइ तां रस्ता हमवार करे ॾेई करे उन जी दुनिया मंज़िल जे अंदरि आसान करण वारो बि मां रब आहियां। जेको रब इन दुनिया जे अंदरि उन जे लाइ नामुमकिन रस्ता आसान करे उनखे टपाए किरास करे आफ़ियत सां हितां गुज़ारे सघे थो, उहो रब क़यामत जे ॾियारे उन्हनि खे आला क़िस्म जी जन्नत जी नेमतूं बि अता करे सघे थो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? त बहरहाल वइद फ़रक़ना, पोइ जॾहिं असां चीरियोसीं बिकुमुल बार कंहिंखे समुंड खे तव्हांजे लाइ, फ़अनजयनाकुम पोइ तव्हांखे नजात ॾिनीसीं, वअग़रक़ना माना तव्हांखे बचायोसीं ॿोड़ण खां, वअग़रक़ना आल फ़िरऔन ऐं असां ॿोड़ियोसीं आले फ़िरऔन जेके फिरौन वारा वअनतुम तंज़ुरून ऐं तव्हां उन्हनि खे ॾिसो पिया। उहो जीअं ॿुड़नि पिया त बनी इसराइल वारा जेके ॿाहिरि निकिरी विया उहे बीठे ॾिसनि पिया उन्हनि जो हशर जेको हुयो। अलाह कंदो आहे, अलाह साईं जमी मुसलमाननि खे अल्लाह तबारक व तआला जेको अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम जे तरफ़ां रस्तो मोकिलियो आहे उन जे मथां ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। तव्हां ई असांखे मिठड़े मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॿुधायल रस्ते ते पूरी उम्मत खे हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अलाह साईं अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद।
آمين برحمتك.